अस्सलाम वालेकुम, तव्हां सभु कीअं आहियो? भली का डाक्सा शो में महिमान असां सां मौजूद आहिनि। खैर उहे सिंगर आहिनि। 1000 में मेरी अक्सा है। वेलकम कंदासीं नरोधा मालिनी खे। नरोधा टिकटॉक कॾहिं खां स्टार्ट पिया कयो? कंहिंजे बर्थडे विश करे गानो स्टार्ट कयो ऐं फर्स्ट स्टार्ट इतना ही कयो मां। अॼु असां सां मौजूद आहे नूर मोहम्मद खोखर। त टिकटॉक जी लाइफ मतिलबु तव्हांखे इलाही सारा फैंस ॾिना हूंदा। माण्हुनि जा जेके बि कमेंट्स हूंदा आहिनि सभिनीनि जा कमेंट्स लाइक कंदो आहियां, पोइ भले केतिरा बि हुजनि। असां जेकी कुझु बि आहियूं अगरि असां स्टार्ट थियूं था त फैंस जे करे। ॿिन्हिनि बॉक्सनि में खज़ानो आहे। कमल आफ्ताब। हिकिड़ी अच्छाई हिकिड़ी बुराई। बुराई हुनजी आहे त मूंसां गॾु कॾहिं बि वीडियो न ठाही अथई। इलाही मोहबत आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अक्सा अगरि टिकटॉक न हुजे त छा हुजे? डॉक्टर हुजे हा। टिकटॉक ते तव्हांखे कंहिंजी वीडियो सभिनी खां वधीक पसंदि न आहे? सैयद हमज़ा शाह ऐं ॿियो ईसा अरसलान। जी हाणे गेम खेॾूं। अहिड़ो कहिड़ो सिंगर आहे जेको पंहिंजा सुर चेंज करे त उहो वधीक फेमस थी वेंदो? मुमताज़ मौलाना। ट्रॉल वरी ॿुधायो। द अक्सा शो। बावर्ची। पप्पा जी। फैमिली केतिरो सपोर्ट कयो हिन ॻाल्हि में तव्हांखे? हाणे शादी थियल आहे। उन्हनि सभिनी जा दिलि बने छॾिया। द अक्सा शो हर ख़मीस ते शाम जो 7:05 ते सिर्फ़ कशिश टीवी ते।